अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौजवाननि जा नवा आइडियाज़, नयूं सोचूं ऐं नवा ख़्याल खणी नई टही प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान लतीफ़ गाद। व्यूअर्स, अदब कंहिं बि क़ौम कंहिं बि ॿोलीअ में तमामु वॾी अहमियत रखे थो। सुधरियल माशरनि में या माशरनि जे सुधरण में अदब जो तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। असां वटि जेके यंगस्टर्स आहिनि, नौजवान आहिनि, उन्हनि जो अदब ॾांहुं कीअं रुझान आहे, उहे अदब सां केतिरी दिलचस्पी रखनि था ऐं अदब ॾांहुं उहे केतिरा माइल आहिनि, इन हवाले सां असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अॼोके प्रोग्राम जो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे नौजवाननि जो अदब ॾांहुं घटिजंदड़ रुझान। इहो छो आहे, इन जा कहिड़ा सबब आहिनि, इन हवाले सां बि असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ऐं ॻाल्हि ॿोल में हिसो वठण लाइ जिन नौजवाननि मूंखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे, उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदो हलां। सभ खां पहिरियों जेको नौजवान आहे उहो आहे मुस्तफ़ा कुंभर। मुस्तफ़ा कुंभर खिपरे जो रहवासी आहे ऐं उन सां गॾोगॾु हीउ पंहिंजो मैगज़ीन बि कढंदो आहे। अदब सां दिलचस्पी रखंदड़ नौजवान आहे। ऐं ॿी जेका गेस्ट आहे उहा आहे नौशीन उॼण। नौशीन उॼण नौशर फ़िरोज़ जी रहवासण आहे ऐं सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जी शागिर्दाणी आहे। ऐं टियों जेको नौजवान आहे उहो आहे सजाद भुरगड़ी। सजाद भुरगड़ी जो वास्तो ड्रिगड़ी शहर सां आहे, ड्रिगड़ी जो रहवासी आहे ऐं उन सां गॾोगॾु हीउ बि अदबी ज़ौक़ रखंदड़ नौजवान आहे। अचो त ॻाल्हि ॿोल जी शुरूआति हिननि नौजवाननि खां ई कयूं था। हिननि खे वधि खां वधि मौक़ो ॾियूं था त हू जेको असांजो जेको मौज़ू आहे अदब तरफ़ ऐं यंगस्टर्स तरफ़, त उन हवाले सां ई का रोशनी विझनि ऐं पंहिंजा एक्सपीरियंसिस, पंहिंजा आइडियाज़ शेयर कनि। जी मुस्तफ़ा, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां था कयूं। बुनियादी तौरु अदब खे असां डिफाइन कीअं कंदासीं, अदब आहे छा, उनखे कीअं एक्सप्लेन कंदासीं? अदब हिकु वॾो समुंड आहे। अदब जो को बि छेड़ो न आहे। अदब जेका इंसान जेकॾहिं रोज़मर्रा जी ज़िंदगी में जेकॾहिं पाण जेको बि उथूं था, वेहूं था, या इंसान जा अख़लाक अची विया, आदाब अची विया, या जेके इंसान शइ ॿिनि खां सिखे बि थो या ॿिनि खे ॾिए थो, या उनजा जेके कैफ़ियतूं या रवैया माण्हुनि सां उथणु वेहणु, इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि इहे अदब सां शामिलु थियनि थियूं। हीअ अदबी हिकिड़ो जंहिंमें ॻाल्हाइणु ॿोलाइणु माण्हुनि सां, जी जी बिल्कुलु, जे माण्हुनि सां जेके ॻाल्हाइणु ॿोलाइणु या कंहिंसां रवैयो, या किथे बि कंहिं जॻह ते का बि शइ माण्हुनि खां परोड़णु या ॿिए ताईं पहुचाइणु, इहे जेके इंसानी अख़लाक़ी क़दुरु जेके आहिनि, अहसास आहिनि, इंसान जेके हिक ॿिए खे ॾेखारे बि थो या ॿिनि जा महसूसु करे थो, इहे शयूं अदब में शामिलु थियनि थियूं। ऐं अदब हिकिड़ो त चवनि था त वॾो समुंड आहे। अदब में कई शयूं अची वञनि थियूं। पोइ इहा जेकी दुनिया जे जेके वॾा जेके स्कॉलर हुया या वॾा लेखक हुया जंहिं बि अदब लाइ जाम कमु कयो, त उहे रुॻो ईअं न आयो हुयो त अदब हिकिड़ी कंहिं रस्ते ते हुयो। अदब हर फील्ड में आहे। पोइ इंसान कीअं अपनाए थो उहो इंसान पाण खे, बल्कि समाजनि जी अकासी बि अदब कंदो आहे। अदब जे थ्रू ई असां कंहिं समाज खे परखे सघूं था, कंहिं समाज खे ॾिसी सघूं था, उन समाज जा जेके तौर तरीक़ा आहिनि उहे सिखी सघूं था। जी बिल्कुलु जी। अदब सर हर क़ौम में हूंदो आहे, हर सक़ाफ़त में हूंदो आहे, हर क़ौम जी जेके हूंदा आहिनि रवैया हूंदा आहिनि, हर क़ौम जी सक़ाफ़त या तहज़ीब हूंदी आहे या तमदन हूंदी आहे, कल्चर हूंदो आहे, इन सभ में अदब शामिलु हूंदो आहे। सही। नौशीन, तव्हां खां था पुछूं त जीअं हिननि तमामु सुठे नमूने अदब जी डेफिनेशन बि ॿुधाई, उनखे एक्सप्लेन बि कयो। तव्हां खां थोरो डेप्थ में पुछूं था, तव्हां सिंधी अदब सां बि वास्तो रखो था, त अदब में शयूं कहिड़ियूं कहिड़ियूं अची वञनि थियूं? असां हिकु त जनरल अदब में कहिड़ियूं शयूं अची वञनि थियूं, वरी जॾहिं असां पंहिंजे सिंधी समाज जे अंदरि ॾिसूं त असां वटि उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचनि थियूं? अदब में हूअं त ॾिठो वञे त केतिरियूं शयूं अची वञनि थियूं, पर डिपेंड करे थो हर नौजवान ते। हर नौजवान उनखे केतिरो गहराई सां ॾिसे थो या उनखे मथां ॾिसी करे मथाछिरो उनखे ॾिसी करे छॾे वञे थो। जीअं त असांजी ॿोली अदब में अची वञे थी, असांजी रहणी कहणी अदब में अची वञे थी, या कंहिंसां ॻाल्हाइणु असांजो अदब में अची वञे थो। असांजो लिखणु पढ़णु पिणु अदब में अची वञे थो। कंहिंजो असां लिखणु पढ़णु ॾिसंदासीं त उन्हनि खे असां पढ़ण ते दिलचस्पी न थींदी, उन्हनि खे पढ़ी असां मथाछिरो पढ़ंदासीं। कुझु किताब हूंदा आहिनि जिन खे असां मथाछिरो पढ़ी करे छॾे ॾींदा आहियूं, पर कुझु किताब अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे हज़म करे चॿाड़े खाई वञण ते दिलि चवंदी आहे। उन्हनि जे किताबनि में असांखे अदब नज़र ईंदो आहे ऐं अदब उन्हनि में हूंदो आहे, समायल हूंदो आहे, तॾहिं ई असां उन्हनि खे पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं। अच्छा, इहो चवंदा आहिनि त जेकी लिखणियूं हूंदियूं आहिनि इन्हनि में हिकिड़ी अट्रैक्शन हूंदी आहे। जे अट्रैक्शन उन में आहे कंहिं बि लिखणीअ में, त माण्हू उहो को किताबु आहे त पोइ छॾण ते दिलि न चवंदी आहे। तव्हां जीअं ॻाल्हि कई, उहो चॿाड़े ॾियणु माण्हू कोशिशि कंदी आहे त सॼो किताबु मां पूरो कयां पोइ हथ कढां। छा अहिड़ी का हूंदी आहे? जी हा, बिल्कुलु हूंदी आहे। उन्हनि जे ॿोली, उन्हनि जे लिखण जे तरीक़नि मां असांखे ख़बर पवंदी आहे। जीअं मिसाल, कुझु सिंधी अदब ते लिखंदा आहिनि पर उन में हद खां वधीक उन जा अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु थियल हूंदा आहिनि, हालांकि उहो हूंदो सिंधी अदब आहे। हाणे असां सिंधी अदब में जॾहिं अंग्रेज़ी अदब ॾिसंदासीं त असांजी दिलि थोरी खॼी वेंदी त भई इन में
असां सिंधी था पढ़ूं वरी अंग्रेज़ी जॻह जॻह ते माना थोरी देरि खां पोइ वरी अंग्रेज़ी संभाले आहिनि वरी अंग्रेज़ी लिखियलु आहे उन्हनि खे पढ़ण ते घटि दिलि चवंदी आहे कुझु असांजी शाह लतीफ़ जी ॿोली जीअं हूंदी आहे उन्हनि में असां अगरि उन्हनि में लिखियलु हूंदी आहे असां अदब सां पढ़ंदासीं त उन्हनि में असांखे उहो ई नज़र ईंदो आहे जंहिंजे करे असां चवंदा आहियूं त हिन किताब खे पूरो पढ़िजे ऐं पूरो पढ़ी पोइ ई छॾिजे सही अच्छा सजाद तव्हां खां था पुछूं त हीउ जेको किताब पढ़ण वारो जेको रुझान आहे जे हिननि किताबनि जी ॻाल्हि कई त इन मां ई असां सवाल था कढूं त किताबनि पढ़ण वारो रुझान असांजे यंगस्टर्स में तव्हां कीअं था ॾिसो नौजवान किताबनि तरफ़ केतिरा माइल आहिनि छो जो किताब नंढापे खां पढ़ंदा आहियूं बहितरीनु दोस्त आहे पर इहे त शयूं रुॻो पढ़ण जी हद ताईं ॼण असां वटि महदूद आहिनि पर अमली तौर ते तव्हां किताबनि जो रुझान यंगस्टर्स में कीअं था ॾिसो असांजे समाज में बेसिकली इहो माहौल ते डिपेंड करे थो तव्हां के ॿहिराड़ी जा ॻोठ ॾिसो या उन खां अलावा तव्हांखे ॿिया बि शहर ॾिसो त उनमें कई अहिड़ा नौजवान आहिनि जेके बिल्कुलु किताब पढ़नि ई कोन ॿी ॻाल्हि इहा त जिते माहौल हूंदो आहे फॉर एग्ज़ाम्पल यूनिवर्सिटीज़ जा जेके आहिनि नौजवान आहिनि उहे पाण में कचहरियूं कंदा आहिनि पोइ कंहिं किताब खे पढ़ंदा बि आहिनि ऐं उन ते बहस मुबाहिसा बि कंदा आहिनि पोइ उन्हनि नौजवाननि जो चाह किताब माना वधंदो आहे ऐं जीअं को किताब मार्केट में ईंदो आहे त हू जल्दी ख़रीद करण जी कोशिशि कंदा आहिनि पर जीअं असांजी ॿाहिराड़ी आहे उते कैरियर काउंसलिंग थिए कोन सो उतां जा नौजवान बिल्कुलु किताब पढ़नि ई कोन पोइ हुनजा कई सबब आहिनि ॿियो सबबु वॾो इहो बि आहे त जेसि ताईं नौजवाननि जी कैरियर काउंसलिंग न थींदी तेसि ताईं नौजवान किताबनि मां रुझान ईंदो ई कोन नौजवान चवंदो बि चयो वेंदो आहे त नौजवान जेके आहिनि उहे कंहिं बि क़ौम जो सरमायो हूंदा आहिनि एसेट हूंदा आहिनि बिल्कुलु अगरि उन्हनि क़ौमनि खां किताब खसिजी वञनि ऐं जंहिं क़ौम खां मुतालो खसिजी वञे उहा किथे बि ईंदी सही लेकिन नौजवान जो लाड़ो आहे किताब ना जेके नौजवान लाॻापियल आहिनि हिन शयुनि सां उहे बिल्कुलु मुतालो कनि था लेकिन जेके बिल्कुलु लाॻापियल न आहिनि या उन्हनि जा घर वारा ई नथा पढ़नि जेके वॾा उन्हनि नथा पढ़नि या ॻोठ में ई किताब जो रवाजु कोन्हे त उहे किताब न पढ़ंदा आहिनि सही अच्छा मुस्तफ़ा हिननि जीअं ॻाल्हि कई इन हवाले सां ई मां तव्हां खां पुछां थो जीअं हिननि ॻाल्हि कई त ॿारहाड़नि में किताबनि जो पढ़ण जो रुझान घटि आहे छो जो त काउंसलिंग कोन्हे का पर तव्हां यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द बि आहियो रहिया आहियो त तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु जेके यूनिवर्सिटियुनि में नौजवान मौजूदु आहिनि या ॿियनि आला तालीमी इदारनि में आहिनि प्राइवेट सेक्टर में नौजवान आहिनि उन्हनि जो किताबनि पढ़ण तरफ़ रुझान कीअं था ॾिसो तव्हां सर सही ॻाल्हि कई सजाद भाउ त वाक़ई ईअं आहे ॻोठनि में जेका आहे असांजे नौजवान जो रुझान घटि ईअं आहे त ऐं हुननि यूनिवर्सिटियुनि में वधीक छो आहे त उते जेके नौजवान सॼा हमख़्याल गॾिजनि था सही वण काठी गॾिजनि था वण नौजवान त हर नौजवान जेको आहे को मुतासिर हूंदो आहे अदब सां को प्रोग्राम हूंदा आहिनि अदबी उन में गॾिबा आहिनि हिक ॿिए खां इंस्पायर थींदा आहिनि बिल्कुलु ऐं स्टडी सर्कल वग़ैरह थींदा आहिनि उन में गॾिबा आहिनि त हमख़्याल सोचूं गॾु थींदियूं आहिनि ऐं ईअं ई पोइ नौजवान अदब ते बहस बि कंदा आहिनि मुबाहिसा कंदा आहिनि पोइ नऊं को किताब ईंदो उन ते पाण जीअं अधे ॻाल्हि कई त उन किताब वठंदा आहिनि या उन ते बहस मुबाहिसा कंदा आहिनि त मतिलबु चवण इहो आहे त जेके यूनिवर्सिटी जा नौजवान आहिनि या कॉलेजनि जा जेके आहिनि उन्हनि उहे ॻोठां खां निकिरी हिते अचनि था ऐं उन्हनि खे उहो माहौल मिले थो रेशो तव्हां कीअं था ॾिसो त हिन वक़्तु नौजवाननि में केतिरो रेशो आहे अदबी किताब पढ़ण जे हवाले सां पोइ हिस्ट्रीअ जा किताब हुजनि शाइरीअ जा हुजनि कहाणियुनि जा हुजनि नॉवेल्स हुजनि त इन पढ़ण जे हवाले सां रुझान केतिरो आहे केतिरो रेशो तव्हां ॾिसो था रुझान जी ॻाल्हि कजे त तक़रीबन जेका वॾी आबादी जेका आहे उहा असांजी किताबनि खां परे आहे नौजवाननि जी ऐं जेका थोरी आबादी जेका आहे थोरे तइदाद में उहा यूनिवर्सिटी ताईं आहे अचे थी का ग़रीब तबिके माण्हू को एकड़ बिकड़ अचे थो या तक़रीबन जेके शहरी जेके नौजवान उहे अचनि था त इन में अंदाज़ो इहो लॻाए सघिजे थो त जेके तक़रीबन वधीक तइदाद में जेके नौजवान आहिनि उहे अदब खां जाम परे आहिनि ऐं बाक़ी जेके यूनिवर्सिटी ताईं पहुचनि था वीचारा त उहे अदब सां जुड़ियल आहिनि अच्छा मुस्तफ़ा ॻाल्हि ॿोल खे वधायूं था हिन वक़्तु ब्रेक जो थियो आहे व्यूअर्स नौजवाननि में अदबी रुझान जी घटिताई जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे नौजवान तमामु बहितरीनु तरीक़े सां पंहिंजा आइडियाज़ पंहिंजा ख़्याल पेश करे रहिया आहिनि पर हिन वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं वेलकम बैक व्यूअर्स ब्रेक ते वञण खां अॻु में यंगस्टर्स खां असांजी जेका ॻाल्हि ॿोल जारी हुई नौजवाननि जो अदब ॾांहुं जेको घटिजंदड़ रुझान आहे उन जा सबब उन जो कारण ऐं उन जा जेके आहिनि उनखे बहितर बणाइण जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो अचो त ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधायूं नौशीन मां तव्हां खां थो पुछां त हाणे हीअ जीअं ॻाल्हि कई हिननि सजाद बि ॻाल्हि कई मुस्तफ़ा बि कई त नौजवाननि में किताब पढ़ण जो जेको हिकिड़ो रेशो आहे उहो घटि आहे ठीकु आहे हिकु वॾी आबादी कोन थी पढ़े हिकु लिमिटेड आबादी आहे उहा पढ़े थी लिमिटेड फिगर आहे त इन जा तव्हां सबब छा था ॾिसो कारण कहिड़ा था ॾिसो इन जा इन जा केतिरा ई सबब अची वञनि था सभ खां पहिरीं त सबब सोशल मीडिया आहे
सोशल मीडिया एतिरी त पिखिड़जी वई आहे नौजवाननि खे कंहिं सां वेहंदे या कंहिं सां ॻाल्हाईंदे उन्हनि खे ख़बर नथी पए त असांखे हिते सोशल मीडिया इस्तेमालु करणु खपे या न करणु खपे। उहे उन सोशल मीडिया में एतिरो त गहराई सां ॾिसनि था जो उन्हनि खे ॿियो कुझु नज़र नथो अचे। ॿियो मां सबबु हुक्मरानी इदारनि खे बि ॾींदमि जेके इदारा उन्हनि खे सहूलियत न पिया मुयसरु कनि। नौजवान अगरि महिनत कनि बि था एतिरी जाखोड़ कनि बि था पोइ बि उन्हनि खे कोई सिलो न मिले त ईंदड़ जेका नसल आहे नसल दर नसल पोइ इहा ई हलंदो अचे त सहूलियतूं माना कहिड़े हिसाब सां? सहूलियतूं इन हिसाब सां जे अगरि कुझु करणु चाहे थो इंसानु डिग्रियूं खणी जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उनखे कुझु मिले नथो उनखे को उहो सिलो नथो मिले। अगरि उहो किताबु छपाए बि किताबु छपाइण जी कोशिशि बि करे त उनखे पढ़ंदो केरु पुठियां? सोशल मीडिया एॾी पिखिड़ियल आहे उनखे केरु पढ़ंदो? इन लाइ हौसला जेके आहिनि नौजवाननि जा हेठि थियो वञनि दॿियो वञनि ऐं उन्हनि खे केरु चवण वारो हूंदो त उहे किताबु पढ़ंदा। ॿार ॼमंदे ई त ॼाम न हूंदो उन्हनि खे केरु चवंदो उनखे केरु आइडियो ॾींदो त भई हे किताबु आहे हे पढ़ो। जॾहिं त उन्हनि जा उस्ताद पाण पढ़ियल हूंदा तॾहिं ई त ॿारनि खे चवंदा त तव्हां हे उस्ताद किताबु आहे हे पढ़ो। ॻोठनि में अॼुकल्ह उस्ताद वञनि ई कोन पिया। ॿिया सबब सोशल मीडिया थी वई, ॿिया हुकूमती इदारा थी विया, ॿिया वालदेन बि सबब बणिजनि था। जॾहिं उहे पाण ई पंहिंजनि कमनि में एतिरो मसरूफ़ हूंदा त ॿारनि खे केॾा सही चई सघंदा त किताबु पढ़ो। उहे पाण पढ़ियल हूंदा तॾहिं ई ॿारनि खे चवंदा। ॿियो उस्ताद मेन सबबु उस्ताद बि आहे। उस्ताद उन्हनि खे चवंदा फॉलो कंदा त हे किताबु आहे हे तव्हां पढ़ो तॾहिं उहे पढ़ंदा। काफ़ी घटि आहिनि जेके अदब सां लाॻापियल आहिनि उहे ई चई सघनि था ऐं उहे ई पोइ ॿुधाए सघनि था। सही जी जी। ॿियो हिकिड़ो वॾो सबबु आहे जो असां वटि लाइब्रेरी जी कमी आहे। वॾा जेके शहर आहिनि या यूनिवर्सिटीज़ आहिनि उनमें तव्हां ॾिसो त उते लाइब्रेरीज़ आहिनि ऐं उतारे वॾे तइदाद में मुतारो थिए बि थो माण्हू पढ़नि था लेकिन जिते लाइब्रेरीज़ न आहिनि उते ज़ाहिरी ॻाल्हि नौजवान वेझो ई नथो वञे किताब खे। उन खां अलावा हिकु ॿियो वॾो सबबु हीउ बि आहे त असां वटि को बि ॻोठनि में या बहिराणियुनि में अहिड़ो माण्हू न हूंदो आहे जेको नौजवान खे ॿुधाए त तव्हां मां कंहिंखे अदीब थियणो आहे तव्हांखे अॻियां हली को किताबु लिखणो आहे। असां वटि सिर्फ़ु इहो चयो वेंदो आहे त तव्हां या इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे। इन खां वधीक असांखे का ॿी फील्ड ॾसी कोन थी वञे। जॾहिं असांखे शऊर ई न ॾिनो वेंदो असां में चाह ई पैदा न कयो वेंदो त पोइ कीअं नौजवान किताबु पढ़ंदो? किताब में वेझो ई न थींदो। सही जी मुस्तफ़ा तव्हां हिन हवाले सां छा चवंदो? असां ईअं चवंदासीं त अदब जो जेको नौजवाननि जो जेको रुझान घटिजंदड़ आहे उनमें जेके अॼुकल्ह जी जीअं अदी नौशीन ॻाल्हि कई त जेके फेसबुक थी वई सोशल मीडिया थी वई व्हाट्सअप थी वियो त इते इहो पॉज़िटिव वेब आहे नेगेटिव वेब आहे। अॼु जो नौजवान तक़रीबन जेको आहे इनखे पॉज़िटिव घटि इस्तेमालु करे थो ऐं नेगेटिव वधीक इस्तेमालु करे थो त इनखे मां ईअं सम्झंदुसि त इहा जेका सोशल मीडिया आहे अॼु जे दौर में या प्रिंट मीडिया आहे या पाण चऊं अदब जे हवाले सां जाम रुकावट आहे। त अॼु उते काफ़ी शयूं असांखे सुठियूं मिलनि थियूं पढ़ण लाइ। अगरि नौजवान चाहे त उते सर्च करे गूगल ते त उते बि काफ़ी असांखे हर अदब जो किताबु मिली वेंदो पर नौजवान उन शइ खे घटि थो फॉलो करे। नौजवान सिर्फ़ु व्हाट्सअप ते मैसेंजर चैट इन में लॻो पियो आहे। त मतिलबु चवण जो इहो आहे त सोशल मीडिया जेका आहे इहा बि अदब जे हवाले सिकायल समाज आहे न अदब जे हवाले सां सोशल मीडिया जेका आहे तमामु घणी रुकावट आहे। सही। अच्छा मां तव्हां खां थो पुछां सजाद हिननि जी ॻाल्हि कई त जेकी इंटरनेट या सोशल मीडिया आहे इहो तव्हां कारण हिकिड़ो ॿुधायो था पर ॾिसो दुनिया खे तरक़ी करणी आहे दुनिया खे अॻिते वधिणो आहे। अॼु सोशल मीडिया आहे सुभाणे थी सघे थो ॿी का मीडिया अची वञे जंहिंजो असां सोचे बि नथा सघूं। ठीकु आहे छो जो कल्ह ताईं असां हिन जो बि न पिया सोचे सघूं पर अॼु असांजे हथनि में उहा शइ मौजूदु आहे त पोइ इन जा तव्हां असर कीअं था ॾिसो? इहे जेका सोशल मीडिया आहे या असांजी इंटरनेट आहे जेका आम थी आहे सॼी दुनिया में त उन जा असर अदब ते कीअं था ॾिसो असांजे ख़ासि करे सिंधी अदब ते ऐं इन शइ खे रोके त कोन थो सघिजे इहा त शइ वधंदी वेंदी पोइ इनखे इन जो बहितर इस्तेमालु कीअं थो करे सघिजे? सोशल मीडिया जे हवाले सां ॾिठो वञे त अगरि को नौजवान का लिखणी लिखे बि थो पहिरीं त तव्हां उनजा हाकारी ऐं नाकारी असर ॿुधायो था। हाकारी असर आहिनि नाकारी असर आहिनि? हाकारी असर इंटरनेट जा इहे आहिनि जो असांखे ईज़ीली को बुक डाउनलोड करणो हुजे थो या का शइ असांखे ॻोल्हणी हुजे थी विदिन फिंगर टिप्स असीं फिंगर टिप्स ते असां उहा शइ कलेक्ट करे सघूं था। ऑनलाइन लाइब्रेरीज़ मौजूदु आहिनि लेक्चर्स असां जेको आहे वीडियोज़ ॿुधी सघूं था या असांखे का नई शइ खपे उहा बि असांखे जल्दी तमामु रेपिडली असांखे उहा शइ मिली वेंदी आहे। नाकारी असर में ॾिसिजे त सभ खां वॾी जेका इन्वेस्टमेंट आहे दुनिया जी उहो टाइम आहे जेको असांजो नौजवान सॼो ॾींहुं लॻी वेंदा आहिनि सोशल मीडिया ते। पोइ सॼो ॾींहुं उनखे यूज़ बि कंदा आहिनि के उनखे बहितर नमूने सां बि इस्तेमालु कंदा आहिनि ऐं के उनखे ग़लति रवैये में इस्तेमालु कंदा आहिनि। पोइ हू जेका लिखणी अदब में लिखंदा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि त उहा पंहिंजी लिखणी चाहिनि था त असीं सोशल मीडिया ते ॾियूं ऐं उहा दोस्त संगत जेका बि हूंदी आहे उहा ॾिसंदी आहे। लेकिन छा थींदो आहे जो उनजो सबबु हीउ बि आहे त जेका लिखणी उते वञे थी ॿियो को उनखे कॉपी करे उहो वरी पंहिंजे नाले ते बि ॾेई छॾींदो आहे। कॉपी राइट जो हिकिड़ो वॾो केस थिए थो ऐं उहा बि घटि सम्झ आहे नौजवाननि खे। ऐं उन खां अलावा वॾो फ़ाइदो हीउ बि असांखे त असांखे सोशल मीडिया ते नयूं नयूं शयूं मिलनि थियूं कंहिं शाइर जी कंहिं अदीब जी वेई
कंहिं मुख़्तलिफ़ अदीबनि जा हवाला, मुख़्तलिफ़ अदीबनि जूं लिखणियूं, मुख़्तलिफ़ शाइरनि जूं लिखणियूं असांखे हिकिड़े हिकिड़े पेज ते मिली वेंदियूं आहिनि। इहो वॾो फ़ाइदो आहे। ऐं नुक़सानु ॿियो तव्हां रिसर्च कयो था, रिसर्च में तव्हांखे वॾी फैसिलिटी थी प्रोवाइड करे, प्रपोज़ल जेको ठाहियो वञे थो उन खां अलावा रिसर्च आर्टिकल असांखे हर शइ माना उते अवेलेबल त आहे, तव्हां जेका शइ सर्च करणु कनेक्ट रहणो आहे, जेका पॉज़िटिव शइ सर्च करणु चाहियो त तव्हांखे मिली सघे थी। लेकिन नाकारी असर बि आहिनि। जीअं असीं सॼो ॾींहुं उते वेस्ट बि कंदा आहियूं ऐं पोइ असां मां उन को फ़ाइदो असांखे अहिड़ो मुस्बत। अच्छा, सॼी दुनिया त माना ॾिसो न इन मां फ़ाइदो वठे पई, ठीकु आहे, रिसर्चिस थियनि पियूं सॼी दुनिया में, पुराणियूं रिसर्चिस साम्हूं खुली अचनि पियूं, प्रेज़ेंट रिसर्चिस अचनि पियूं, फ्यूचर प्रेडिक्शन्स अचनि पियूं, त दुनिया तरक़ी त करे पई, उन मां पूरो फ़ाइदो वठे पई। असां वटि इन जो नाकारी असरु छो पियो थिए? असां वटि हिन हवाले सां बि हिकु नाकारी असरु आहे जो असीं जेका बि शइ लिखूं था उहो असीं विद फिंगर टिप्स ते लिखूं था। असांजी लिखणी केतिरो नुक़सानु पुॼे थो, पोइ असां उन लफ़्ज़ खे बि सही लिखी कोन था सघूं, असांजी लिखणी बिल्कुलु वेंदी हली। जॾहिं का ॿोली लिखी न वेंदी, के पने ते उकिरी न वेंदी, त उहो हिकु हथ बि सही न रहंदो, माण्हू जो लिखण में ग़लतियूं बि कंदो, पोइ असांखे के लफ़्ज़ जेके आहिनि उहे उन्हनि जूं मानाऊं बि यादि नथियूं रहनि, सिर्फ़ु जेॾी महिल असांखे माना मिलणी हूंदी ॻोल्हे था वठूं बसि, यानी असांजे ज़हन ते बि हिकु इफेक्ट पए थो। फॉर एग्ज़ाम्पल मूंखे का शइ कैलकुलेट करणी आहे त उहा इंटरनेट ते या कंहिं शइ कैलकुलेटर ते करे सघां थो टेक्नोलॉजी जे ज़रिए, लेकिन उहो शइ अगरि आउं के पने ते लिखी ऐं उन खे वाज़े नमूने सां अगरि हल करियां त मुंहिंजो ज़हन बि तेज़ थींदो ऐं उहा मूंखे घणे वक़्त लाइ यादि बि रहंदी। सही, इहो ई सबबु आहे ॿारनि खे हाणे खोड़ा बि यादि न हूंदा। बिल्कुलु, घणे मां खोड़ा बि कहिड़ो खोड़ो थी वियो आहे त अॻे जेको लिखण जो हथ जे लिखण जो जेको रुझान हुयो उतां वधीक हुयो। अॼु ॾिठो वञे त अॼुकल्ह राइटिंग केॾी सुठी न आहे। अगरि क्लास में 40 ॿार आहिनि त उन्हनि में को 5 ॿार हूंदा जिन जा अखर सुठा हूंदा, पका ॿारनि जी राइटिंग जी त ॻाल्हि ई न कयो, राइटिंग जी त ॻाल्हि ई न कयो, राइटिंग त हाणे कंसिडरेशन में ई ॾियणु कोन्हे। ॿार अहिड़ियूं शयूं था लिखनि, अहिड़ा पेपर्स था ॾियनि जो ॾिसी माना कावड़ थी अचे त लिखियलु छा आहे आख़िर। त उहा ई ॻाल्हि आहे, त माना उहो जेको रुझान हुयो उहो घटिजी वियो आहे, त हर को हाणे रुॻो उन में लॻो पियो आहे। ऐं वरी सिंधी जेके अदब जी ॻाल्हि पाण कयूं त सिंधी अदब खे नौजवान ईंदा कनि साॻी इंग्लिश जी वर्डिंग में वरी उहो सिंधी था ॻाल्हाइनि, त कोशिशि इहा करणु घुरिजे त सिंधी ॿोली डाउनलोड कजे ऐं उन सिंधी ॿोली में हिक ॿिए खां चैट कजे, त इहो बि हिकिड़ो सिंधी अदब खे वॾी। नौशीन, तव्हां ॿुधायो, बीइंग अ गर्ल, इहा ॻाल्हि छेड़ी बि तव्हां ई हुई, हाणे वरी तव्हां खां ई पुछूं था त बीइंग अ गर्ल इन जा जेके असांजी सोशल मीडिया आहे या इंटरनेट जो जेको आम थियणो आहे, इन जा असांजे अदब ते कहिड़ा असर पिया आहिनि? मुंहिंजे ख़्याल में त सबबु इहो बि वॾे में वॾो आहे जो असांजो बुनियादु पको कोन्हे। असां जिथां पढ़ी था अचूं नंढे हूंदे खां, या त असांजी ईअं स्कूलनि में असांजो टाइम ईअं ई वञे, या त टीचर कॾहिं आयो न आयो, या उहो आयो बि त बसि कचहरी में वक़्तु विञायो या पंहिंजे कोर्स मुतलिक़ कुझु ॿुधाए हलियो वियो। असांजो बुनियादु जॾहिं पको हुजे, ख़बर हुजे त अॻियां हली असांखे करिणो छा आहे। हलो ठीकु आहे, असांखे को आइडियो न आहे त अॻियां हली असां फ्यूचर में थींदो छा, कीअं थींदो, पर हिकिड़ी हिंट हूंदी आहे जेका उस्तादनि जे तरफ़ां मिलंदी आहे, उहा असांजो बुनियादु सफ़ा हिन अॼुकल्ह त सफ़ा हिते ईअं आहे त कोन, असांजो बुनियादु सफ़ा पको कोन हूंदो आहे जो असांखे ख़बर हुजे त अॻिते हली असांखे हीअं बि करिणो आहे या न करिणो आहे। ऐं बीइंग अ गर्ल, अगरि का छोकिरी अगरि सोशल मीडिया ते कमकार वेहे त असांजे समाज में कोन ॾिठो वेंदो आहे त वाक़ई ही कमकार लाइ वेठी आहे। अगरि सोशल मीडिया ते वेहे बि थी त हुनखे चयो वञे त तूं कीअं माना हीअं हलाईं थी, या न, केतिरा ई सवाल उथिया वेंदा आहिनि। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त उहो भले पोइ कंहिं कमकार सां ई वेहे या छा, हूअं असां ते ॾिठो वञे त असां अगरि उन ते करणु चाहियूं, सोशल मीडिया मां फ़ाइदो वठणु चाहियूं त असां केतिरो ई वठी सघूं था। उन में काफ़ी लाइब्रेरीज़ आहिनि, जीअं त ॻाल्हि कई त सिंधी ऑनलाइन लाइब्रेरी आहे या काई बि अहिड़ी, त असां किताब खे ऑनलाइन पढ़ी सघूं था। ऑनलाइन उतां पढ़ी, या असांखे वञणु दुकान ते वठी अचणु, किताब वठी अचण जी बि एतिरी मुश्किलात न आहे जो असां उन ते पढ़ी सघूं था, ऑनलाइन ई पढ़ी सघूं था, पर उहो तॾहिं जॾहिं असांखे केरु गाइड करे। सही। अच्छा मुस्तफ़ा, तव्हां ॿुधायो त जेको सिंधी अदब आहे त उनखे ख़तरा कहिड़ा कहिड़ा दरपेश आहिनि? हिन असांजो जदीद दौरु हले पियो, इन में कहिड़ा कहिड़ा ख़तरा दरपेश आहिनि? इनखे माज़ीअ सां कीअं कंपेयर कंदो अॼोके अदब खे कल्ह वारे अदब सां? सर ॾिठो ईअं वञे त सिंधी अदब जी तव्हां ॻाल्हि था कयो त इन में पहिरियां जीअं प्रिंट मीडिया हुई, अख़बारी दुनिया हुई, हुन खां पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वई, त वरी जीअं किताबनि जो माण्हुनि जो रुझान या अख़बार पढ़ण जो रुझान घटिजी वियो। ईअं ई पोइ इलेक्ट्रॉनिक मीडिया खां पोइ वरी अची वई सोशल मीडिया अची वई, त वरी सोशल मीडिया माण्हू लॻी विया। त ईअं ई जेको किताब जेके माण्हू जेकी हुआ, तव्हां ॻाल्हि पिया कयो त ख़तरा दरपेश आहिनि, त हाणे उहे अदब जे माण्हुनि जो लाड़ो उॾां उन किताबनि लाइ घटि आहे। माण्हुनि जो वॾो तक़रीबन जेका अॻे अख़बार पढ़ंदा हुआ रोज़ डेली, त उहा साॻी ख़बर जेका आहे राति जो इलेक्ट्रॉनिक मीडिया ते माण्हू ॾिसी थो वठे, त ॿिए ॾींहुं अख़बार नथी विकिजे। ईअं ई पोइ सर्कुलेशन जी घटिजी थी वञे, अख़बारनि जी सर्कुलेशन घटिजी वई, या किताबनि जी सर्कुलेशन घटिजी वई, या का बि किताब अची वियो यकदमि कॉपी पेस्ट थी करे इंटरनेट ते चढ़ी वियो, कंहिं वेबसाइट ते चढ़ी वियो, त नौजवान तक़रीबन उतां जेके ज़रूरत हूंदी आहे वठी छॾींदो आहे। पोइ ईअं ई पोइ इन जा सबबु इहे ई थी सघनि था
त नौजवान इलेक्ट्रॉनिक मीडिया अची वई, सोशल मीडिया अची वई, उहो वॾो हिकिड़ो ब्रेक थी वियो, इहो रिकॉर्ड अची वई अदब जे हवाले सां, त उन जे करे इहो अच्छा ॾिसो मां त सवेर बि ॻाल्हि कई आहे त टेक्नोलॉजी त आहे, टेक्नोलॉजी त हूंदी फ़ाइदे लाइ आहे। हाणे ॾिसो किताब जेकॾहिं को बि किताब तव्हां वटि मार्केट में अवेलेबल न आहे, उहो जेकॾहिं तव्हांखे ऑनलाइन मिली थो वञे त इहा त फैसिलिटी थी न, इहा रुकावट कीअं थी? ठीकु आहे, का बि शइ आहे उहा तव्हां फौरी तौर ते सर्च करणु चाहियो था, तव्हां मार्केट वञो सीट जी, पर फिंगर टिप्स ते तव्हांखे उनजो आंसर, उनजी शइ तव्हांखे उनजो रिस्पॉन्स मिली थो वञे, त इहा त सहूलियत थी न, इहा रुकावट कीअं थी? रुकावट के इहो आहे त नौजवाननि खे हिते वरी गाइड जो मसइलो अचे थो, त उन्हनि खे उन तरफ़ वठी केरु वञे, उन्हनि खे चवे केरु। नौजवान जेकॾहिं को अॼुकल्ह जेके अदबी प्रोग्राम थींदा आहिनि काफ़ी, त नौजवान ॾिठो वञे त किथे म्यूज़िकल प्रोग्राम थिए थो त दावत थी मिले त उते हलिया था वञनि 200 छोकिरा। अगरि जेकॾहिं का सुठी तक़रीब हूंदी आहे जिते सुठो लेक्चरार हूंदो आहे या को सुठो अदीब हूंदो आहे जंहिंजो लेक्चर हूंदो आहे, त नौजवान उते वेंदो ई न आहे। त मतिलबु चवण जो नौजवान पाण ई जेको आहे उहो इन शइ सां घटिजी वियो आहे, नौजवान पाण ई रुकावट आहे अदब जे हवाले सां। अॻे माण्हू इहा अहम ॻाल्हि कई आहे तव्हां, नौजवान जो पंहिंजो जेको आहे रवैयो कीअं आहे, इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वक़्तु हिन वक़्तु ब्रेक जो थी वियो आहे। व्यूअर्स, अदब जे हवाले सां जेको अदब ॾांहुं नौजवाननि जो जेको घटिजंदड़ रुझान आहे, उन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मुस्तफ़ा ॻाल्हि करे रहियो आहे त जेको अदब ॾांहुं जेको यंगस्टर्स आहिनि, उन्हनि जो जेको रवैयो आहे, उहो यंगस्टर्स जो पंहिंजो रवैयो ई को बहितर कोन्हे को। छो बहितर कोन्हे को, उनजा कहिड़ा सबब आहिनि, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर हिन वक़्तु थिया ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक व्यूअर्स, ब्रेक ते वञण खां अॻु में नौजवाननि जे अदब ॾांहुं वधंदड़ घटिजंदड़ रुझान जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। मुस्तफ़ा ॻाल्हि कई त जेके यंगस्टर्स आहिनि, उन्हनि जो अदब ॾांहुं जेको रुझान घटि आहे, उनजा हू पाण ई ज़िम्मेवार आहिनि। छो आहिनि, इन जा कहिड़ा सबब आहिनि, अचो त इहो जवाबु वरी नौशीन खां था वठूं। जी नौशीन। इन जो तमामु हिकिड़ो त अहम सबबु इहो आहे त अॼुकल्ह जा नौजवान खे उथंदे ई इहो चयो वञे त तूं इंजीनियर थींदे या डॉक्टर, जेका त सजाद ॻाल्हि करे वियो त तूं इंजीनियर थींदे या डॉक्टर, उनखे ईअं त चयो ई कोन थो वञे त छा तूं अदीब बि थियणु चाहीं थो, या अदीब जो त को नालो निशान ई कोन्हे। जेसि ताईं उहो अचे या उनखे हिकिड़ो त तक़रीबन कंहिं बि अहिड़नि शोबनि में वञनि था या लिटरेचर जे हवाले सां शोबनि में वञनि था, त उहे अनफॉर्चुनेटली अचनि था। काफ़ी घटि स्टूडेंट्स हूंदा आहिनि जेके उहे पंहिंजी दिलचस्पी सां ई वञनि था अदब में। अगरि उहे वञनि बि था त केरु उन्हनि खां पुछे त कहिड़े शोबे में आई, त उनखे जॾहिं उहो ॿुधाए सिंधी या उर्दू या अहिड़नि के लिटरेचर जे हवाले सां, त उनखे चए अच्छा सिंधी, तोखे ॿिया सब्जेक्ट्स न मिलिया, तोखे ॿिया शोबा न मिलिया, उन्हनि जे ज़हन में इहा ॻाल्हि ज़ोरीअ विधी वञे, एहसास कमतरी हिकिड़ी फील कराई वेंदी आहे, महसूस कराई वेंदी आहे। उनखे हुजे बि न ज़हन में, दिमाग़ में हुजे बि न, उहो पंहिंजे पूरे शौक़ सां पढ़े, पर उनखे केतिरा ई माण्हू पंहिंजे समाज में अहिड़ा मिलंदा आहिनि जेकॾहिं तोखे को साइंसी सब्जेक्ट न मिलियो, तोखे को अहिड़ो टेक्निकल सब्जेक्ट न मिलियो जंहिंमें तूं वञी करे उन में पढ़ी ऐं तोखे काफ़ी फैसिलिटीज़ असां त पंहिंजे हिन प्रोग्राम में जेके बि कया आहिनि, असां प्रोग्राम्स मुख़्तलिफ़ एक्सपर्ट्स बि घुराईंदा आहियूं, यंगस्टर्स बि घुराईंदा आहियूं, असांजो पंहिंजो ऑब्ज़र्वेशन्स बि आहिनि, त हक़ीक़त में फील्ड का बि ख़राबु न हूंदी आहे, हिकिड़ो माण्हुनि जो माइंड सेट हूंदो आहे। फील्ड हर का भली आहे, अगरि उन शागिर्द में, नौजवान में पाण में कुझु गट्स आहिनि, उन में पाण में कुझु एबिलिटीज़ आहिनि, त पोइ उहा फील्ड उन लाइ सोन आहे। जी हाँ, बिल्कुलु। पाण अगरि उहो चाहे त उनखे घणे तरीक़े सां, सुठे तरीक़े सां पढ़ी सघे थो। अगरि जीअं मां पंहिंजो मिसाल ई ॾियां, अगरि मिसाल ॾियण जी ज़रूरत बि आई आहे, त मां सिंधी शोबे में आयमि त काफ़ी माण्हुनि अहिड़नि सां मिलियमि, तूं सिंधी में कीअं वई आहीं, तूं ज़रूरी हो तूं सिंधी चॉइस लिखी ई छो, तूं सिंधी में वई छो, ॿिया साइंसी अहिड़ा शोबा आहिनि, टेक्निकल अहिड़ा शोबा आहिनि। पोइ बि मां उन्हनि जे माना चवण ते या छा पंहिंजी हिमत कोन हाराई, हालांकि मां उनखे सही तरह पढ़ंदी रहियसि ऐं मूं वटि ऑप्शन आयो हुयो शोबे मटाइण जो, पर पोइ बि मां उनखे कोन कयमि। नौजवाननि ते डिपेंड थो करे, वाक़ई अगरि उहो उनखे शौक़ सां पढ़े त उहो पढ़ी सघे थो। जी इन क्वेश्चन खे आउं उते वधाईंदो हलंदुसि त हिते ॿ वॾा कारण आहिनि। त जीअं अॼु ॻाल्हि कई त हिकिड़ो त अहसास कमतरी आहे, ॿी हिकिड़ी वरी पॉइंट इहा आहे त नौजवान जी पंहिंजी दिलचस्पी जेका आहे उहा घटि आहे। तक़रीबन जेके नौजवान जेके आहिनि उहे इन फील्ड सां लॻा दिलचस्पी जी त हुन ॻाल्हि कई न, छो जो हुनखे बालकपण खां वठी गाइड इहो थो कयो वञे, तोखे हीअं थियणो आहे, तोखे हीअं थियणो आहे, त हुन पासे हुनजो ज़हन ई कोन थो मोड़ियो वञे। अच्छा, ऐं अहसास कमतरी अगरि जेकॾहिं माण्हू अॼुकल्ह त तक़रीबन तनक़ीद विराए इस्लाह घटि कंदा आहिनि ऐं तनक़ीद वधीक कंदा आहिनि। अगरि जेकॾहिं इहे नौजवान पाण में गॾु गॾिजनि, पाण में जेकॾहिं उहा हौसला अफ़ज़ाई आहे, जज़्बो आहे, जोश आहे, त सिंध जा वॾा काफ़ी नाला आहिनि, शेख हयाज़ थी वियो, हसन दर्स थी वियो, जेके बि सिंधी अदब में पढ़ी विया आहिनि, दुनिया हुनखे सुञाणे थी, वॾो अदब में हुनजो नालो आहे।
त अहिड़े हिसाब सां इंसान पंहिंजे पाण खे उहा उन्हनि खे जेकॾहिं अहिड़ा शख़्सियतूं आहिनि या कुझु अहिड़ा अनासिर आहिनि जेके उन्हनि खे रुकावट बणिजनि था या उन्हनि खे तनक़ीद कनि था त उनखे पंहिंजे जोश ऐं वलवले सां उन्हनि खे जवाबु ॾेई सघिजे थो। उहो नौजवान ते पाण ते डिपेंड थो करे। ॾिस हसन दर्स वॾो नालो आहे जंहिं शाइरी में वॾो नालो कमाए छॾियो आहे। शेख हयात जेको अॼु जे नौजवान लाइ वॾो जदीद ज़िंदा आहे। त सिंधी अदब कंहिं सां घटि न आहे। अगरि जेकॾहिं नौजवान पाण में विल आहे उहा त इंसान दुनिया खे ॾेखारे सघे थो मां इहा करे सघां थो शइ। अदब लाइ कमु करणु हिकिड़ी क़ौम जी ख़िदमत आहे। किताब जेको आहे इंसान हिकिड़ो बहितरीनु दोस्त हूंदो आहे। त इंसान जेको हूंदो आहे हमेशह मरी वेंदो आहे पर उनजो किताब जेको आहे इंसान उहो माण्हू पाण दफ़न थी वेंदो आहे पर किताब उहो लाइ हिकिड़ो रूह वांगुरु ज़िंदा हूंदो आहे। उहा माण्हुनि जेके मरी वेंदा आहिनि उन्हनि जेके ज़िंदा हूंदा आहिनि पोयां उन लाइ हिकिड़ो वॾी राह हूंदो आहे मशल राह हूंदो आहे। अच्छा सजा तव्हां खां थो पुछां त अख़लाक़ी ऐं इंसानी क़दुरनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हायूं त उहे यंगस्टर्स में कीअं था ॾिसो ऐं अदब उन्हनि खे केतिरो निर्वार करे थो। बेसिकली ॾिठो वञे त अॼुकल्ह जो जेको इंसान जो मयार आहे नौजवान जो इख़लाक़ में त उहो तमामु घटि आहे। हिकु वॾो सबबु असांजो उनजो करिकुलम आहे जेको असांखे स्कूलनि में पढ़ायो वेंदो आहे। अॻे इख़लाक़ खे तमामु बहितर नमूने सां वाज़े पढ़ायो वेंदो हो मदरसनि में। अॼुकल्ह उहो इख़लाक़ हाणे पढ़ायो नथो वञे। ऐं ॿी ॻाल्हि त इख़लाक़ इंसान खे घर मां सेखारियो वेंदो आहे। घर जी जेका आहे तरबियत आहे उन खां पोइ ॿाहिरि निकिरे थो जेको ॿाहिरि स्टेप रखे थो उनमें स्कूल अची वञे थी पोइ मुआशिरो अची वञे थो पोइ ॿिया माण्हू जेका इन सां मिलनि था माण्हू उन सां मिले थो त पोइ इख़लाक़ ऑटोमेटिक रवैयो आहे जेको इंसान में उथबो आहे उहो उतां पैदा थींदो आहे। लेकिन अॼुकल्ह नौजवान में उहो इख़लाक़ न आहे रहियो। अॼुकल्ह 4 वॾा वेठा हूंदा उनमें नौजवान ईंदो न सलाम न दुआ ईअं ई मोबाइल खणी वेही रहंदो या ईअं बि अॻे ॻोठनि में जीअं राति थींदी हुई त पोइ वॾा वेंदा हुआ 4 कचहरियूं थींदियूं हुयूं पोइ उते इख़लाक़ उतां नौजवान सिखंदो हो। अॼुकल्ह उहे महफ़िलूं ख़तमु थी वियूं आहिनि उहे कचहरियूं ख़तमु थी वियूं आहिनि त हाणे ओहिड़े क़िस्म जो इख़लाक़ उतां नौजवान खे नथो मिले जंहिं क़िस्म जो मिलणु घुरिजे जेको अदब में आहे। अदब पढ़ण सां छा थो थिए जो हिकिड़ो त इंसान खे पंहिंजो जेको माज़ी आहे उनजी ख़बर पवे थी। ॿियो त जेके माण्हू वॾा वॾा जिन नाला कमाया आहिनि जीअं मुस्तफ़ा ॻाल्हि कई शेख हयाज़ या हसन दर्स इन्हनि में इहे जॾहिं इंसान इनखे पढ़े थो उनमें ऑटोमेटिक इख़लाक़ अचे थो। उनजी पढ़णी मां ऐं उन्हनि जे फ़िक्र मां उनजी सोच मां उनजी सम्झ मां उहे छा छा सेखारे विया आहिनि। मुहज़िब जेको आहे मुहज़िब क़ौम जो दर्स ॾियनि था असांखे मुहज़िब ज़बान ते इस्तेमालु थियल आहे। अहिड़े क़िस्म जा अदब पढ़ण जा कई फ़ाइदा आहिनि ऐं उहे इख़लाक़ जेको मयार आहे इंसान जो उनखे बहितर कनि था। अच्छा नौशीन मां तव्हां खां थो पुछां त हिननि जीअं ॻाल्हि कई त जनरल पर्सपेक्टिव में ॻाल्हायो तव्हां छोकिरियुनि जे हवाले सां छा चवंदव उन्हनि में अख़लाक़ी ऐं जेके इंसानी क़दुर आहिनि उहे कीअं आहिनि अॼु जे दौर में? अॼु जे दौर में ॾिठा वञनि त उहे तमामु घटि आहिनि। तमामु असांखे किथे किथे मिलंदो त वाक़ई हे इंसान अदब सां लाॻापियल आहे ऐं हिन में हा छोकिरी हिकु छोकिरी आहे जेका अदब सां लाॻापियल आहे ऐं हिन में कुझु त आहे जंहिंजे करे माण्हुनि खे मुतासिर करे सघे थी अदब जे हवाले सां या उनजे सुठी रहणी कहणी जे हवाले सां उनखे ॾिसी करे परखे सघिजे थो त वाक़ई ईअं आहे। पर उहा मां छोकिरी थी करे ईअं न चाहींदमि त वाक़ई छोकिरियूं सभु सही आहिनि पर कुझु छोकिरियूं हूंदियूं आहिनि तक़रीबन माना अॼुकल्ह जे अगरि यूनिवर्सिटी जे लिहाज़ सां अगरि असां ॾिसूं त वाक़ई काफ़ी घटि छोकिरियूं आहिनि जेके ईअं लॻंदो त वाक़ई हीअ सुघड़ थी सघे थी या हीअ सुघड़ सॾराए सघे थी पर ईअं घटि आहे अॼुकल्ह काफ़ी घटि आहे। पोइ हुनजा सबब इहे ई साॻिया ई अची वञनि। अॼुकल्ह जेका ॿाहिरि निकिरनि था त उन्हनि जे माना ज़हन में हरू भरू अहिड़ियूं ॻाल्हियूं विधियूं वञनि हालांकि क्लास में या वेहण सां छोकिरियुनि जे ज़हन में ॻाल्हि हूंदी बि न पर पोइ बि उनजे ज़हन में विधो वेंदो त तूं हिते न घुम या तूं हिते हीअं न घुम तोखे हीअं ॾिसंदो या तोखे हीअं ॾिसंदो तूं हिननि सां गॾु न वेह छोकिरनि जी सोच हीअं हूंदी आहे छोकिरनि जी सोच पर ईअं न आहे। जॾहिं छोकिरी चाहे माहौल त पाण ते अचे थो न पाण ते तरजीह थिए थी त अगरि असां चाहियूं त असां उन्हनि खे सही तरीक़े सां इस्तेमालु करे सघूं था पर असां अगरि न चाहियूं त उहो ग़लति न हलियो वेंदासीं असां। सही तव्हांजी छा ऑब्ज़र्वेशन आहे यंगस्टर्स जे हवाले सां? बिल्कुलु सही ॻाल्हि कई त इंसानी अख़लाक़ी क़दुरु जाम घटिजी विया आहिनि। जीअं अॻे माण्हुनि में रिश्तनि जो एतिराम हुयो माण्हू में प्यारु हुयो सिक हुई उकीर हुई उहा चाहत हुई ऐं माण्हू हिक ॿिए सां ॾाढो मिलण लाइ उत्साहींदा हुया तरसंदा हुया त उहा शइ घटिजी वई आहे। जीअं अॻे ॻोठ में जीअं ॻाल्हि कई त वाक़ई इहे रांदियूं थींदियूं हुयूं नंढा ॿार गॾिबा हुया या क्रिकेट वॉलीबॉल टी ॾकर या वंजवटी काफ़ी रांदियूं थींदियूं हुयूं त इहा शइ इंसान में ऐं उहा शइ वरी अॻिते वॾनि ते अचे थी त अॻे वॾनि सां गॾु ॿार वेंदा हुआ नौजवान उहे ॿारनि सां कुझु ॻाल्हियूं पुछंदा हुया किथे मुंहिंजी जीअं सिंधी में चवणी आहे त पुछणा न मुंझणा त इंसान किथे मुंझी पए त उते माना घबराए न पुछी वठे त इहे इंसानी अख़लाक़ी क़दुरु आहे माण्हुनि में अॻे उहा
पाण में रिश्तनि जी चाहत हुई, अॼुकल्ह कंहिं भाउ भाउ जो न आहे, चवनि था सिंधी सही। में। त उहो अॼुकल्ह त कंहिं में उहा रही न आहे, सिक कंहिंसां का ॻाल्हाइण जी 2 मिंट वेह त हिन सां गॾु दोस्त सां कचरी कयां, जेकॾहिं वेठा हूंदा 4 दोस्त मोबाइल में लॻा पिया हूंदा, हेठि कंदो हूंदो। त मतिलबु चवण जो इहो आहे त वाक़ई इहा जेकी शयूं वरी इहे इंसानी अख़लाक़ी क़दरुनि में अच्छा, एहसास कमतरी जी सवेर ॻाल्हि थी, जीअं तव्हां ॻाल्हायो सभिनी, त हिकिड़ो एहसास कमतरी फील कराई वेंदी आहे त तव्हां हिन शोबे में छो आयो, हिन में छो आयो। इन जी हिकिड़ो ॿियो बि सबबु आहे त असां पंहिंजी शयुनि खे घटि ओन कंदा आहियूं, असां ॿियनि शयुनि खां कुझु घणो ई इंस्पायर थींदा आहियूं। कुझु ॾींहं अॻु मूंखे ई व्हाट्सअप ते हिकिड़ो माना वीडियो आई जंहिंमें इहो हुयो त हीअ छली वारी रांदि हूंदी आहे जेको हीअं रसी फेराइबी आहे ॿिन्ही पासनि खां झले, त ॿार विच में टपा ॾींदा आहिनि, त इहा जॾहिं असां वटि इहा रांदि खेॾी वञे थी त उनखे माना जाहिलनि वारी ॼटकी रांदि हिकिड़ी चई वेंदी आहे, त ॿार इहा रांदि छो था खेॾनि, हालांकि रांदि ॿार खे वधीक सिहतमंद कंदी आहे ऐं उनखे वधीक सगारो कंदी आहे। ॼटकी रांदि कंसीडर, हाणे त इहे ख़तमु थी वियूं हुयूं, हाणे त अहिड़ियूं हालतूं बि कोन्हनि जो ॿार घिटनि में बि रांदियूं खेॾी सघनि, पेरेंट्स बि हुननि खे ॾेजारनि था, ॿाहिरि न वञो, हीअं न थींदो, हूअं थींदो। ठीकु आहे, वरी उहा ई साॻी वीडियो इन ई रांदि जी मूंखे वरी हिकिड़ी आई त जेका जापान में ॿारनि जा बाक़ाइदा कॉम्पिटिशन्स पिया थियनि, ॿार बहितरीन नमूने उहा छलीअ वारी रांदि खेॾनि पिया। पोइ मां वरी सोचियो त मुंहिंजी हीअ त नंढपण में असां खेॾंदा हुआसीं हीअ रांदियूं, हुते त एॾियूं माना अहमियत थी ॾिनी वञे हुनखे, ऐं उन्हनि ई माण्हुनि मोकिली आहे, असांजे पंहिंजनि माण्हुनि जेके हिन रांदि खे कुझु बि न सम्झंदा आहिनि, वरी उते ई जॾहिं जापान में उहा रांदि थिए थी त उनखे त वॾो ज़बरदस्त थो सम्झो वञे। त इहो अहसासु कमतरी जो अहसासु इहो बि आहे त असां पंहिंजनि शयुनि खे घटि था ओन कयूं, असां ॿियनि शयुनि खां कुझु घणो ई इंस्पायर थियूं था, पोइ उहे भली ख़राबु छो न हुजनि, भली उहे ख़राबु छो न हुजनि, असां इंस्पायर उन्हनि खां ॾाढो सुठे नमूने थियनि था, ख़राबु शयुनि खां सुठे नमूने इंस्पायर थींदा आहियूं। हाणे आख़िरी सुवालु आहे जेको मां तव्हां टिनी खां पुछंदुसि, पहिरियों तव्हां खां था पुछूं सजाद, त हीअ जेको सिंधी अदब में यंगस्टर्स जो जेको रुझान आहे घटि आहे वधीक आहे जेतिरो तव्हां सम्झो था, त इन हवाले सां यंगस्टर कहिड़ो रोल प्ले करे सघे थो, हिन अदब ॾांहुं उनजो रुझान वरी कीअं थी सघे थो? सभ खां पहिरीं त सेमिनार कराया वञनि, छो त सेमिनार हिकु सस्ता आहिनि। सेमिनारनि ते बि सुठी तनक़ीद थींदी आहे, सेमिनारनि ते बि चङी भली तनक़ीद थींदी आहे, त तमामु मुख़्तसिर लिमिटेड सेमिनार थियनि था, 15-20 माण्हू अची ॿुधनि था, बसि ॻाल्हि ख़तमु, वरी हलिया विया, वरी हुनजो रिज़ल्ट कोन आहे। प्रैक्टिकली शयूं कीअं आहिनि? तव्हां यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहियो, तव्हां ते बि समाज जी वॾी ज़िमेवारी लागू थिए थी, तव्हां क्रीम आहियो हिन समाज जी, ऐं जॾहिं तव्हां हितां तालीम हासिलु करे निकिरो था त पोइ समाज जो वॾो भार तव्हांजे कुल्हनि ते अचे थो, जेकॾहिं तव्हां हुनखे महसूसु कयो था त तव्हां उनखे प्रैक्टिकली पंहिंजे पर्सपेक्टिव में कीअं था बहितर बणाए सघो? हिकिड़ो त जेके यूनिवर्सिटी में शागिर्द पढ़नि था उन्हनि खे जेके अहिड़ा नौजवान आहिनि जेके किताब नथा पढ़नि, उन्हनि जो रुझान पाण आणणो पवंदो ऐं उन्हनि खे इहा ॻाल्हि विहारणी पवंदी उन जे ज़हन में त तव्हां किताब पढ़ो, किताब का ख़राबु शइ न आहे। हिकु इहा ॿी ॻाल्हि, वाहिद शइ आहे जेका ख़राबु शइ न आहे, किताब वाहिद शइ आहे जेका ख़राबु शइ न आहे, जंहिंजो को साइड इफेक्ट न आहे। उन खां अलावा ॿियो त महफ़िल जिते न हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि को शागिर्द किताब पढ़े बि थो, दोस्त किताब पढ़ी करे छा, यानी ॿिए खे ॿुधाए या मुतासिर थिए, जॾहिं अहिड़ियूं गॾिजाणियूं न हूंदियूं त पोइ किताब पढ़ी उनजो फ़ाइदो कहिड़ो? उन लाइ गॾिजाणियूं कबियूं ऐं महफ़िलूं कोठाइजनि। अहिड़ा कई इलाइक़ा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल सिर्फ़ु हैदराबाद ऐं जामशोर जे चैप्टर खे छॾे ॿिया इलाइक़ा आहिनि, उन्हनि में त गॾिजाणी नाले जी का शइ आहे ई कोन, उते का महफ़िल कान थिए। किथे किथे को वरले को कल्चर मल्हायो वेंदो आहे या मच कचहरी कराई वेंदी आहे, न त किथे अहिड़े क़िस्म जी सीज़नल जॾहिं महफ़िलूं ई न कोठायूं वेंदियूं ऐं जिते ॾोर बैत वायूं ग़ज़ल न पढ़िया वेंदा त पोइ नौजवान जो रुझान कोन न ईंदो। नौशीन, तव्हां ॿुधायो। इन जो आहे त असां जेके किताब पढ़ूं था, ज़ाहिरी जेके लिखी विया आहिनि उहे बि त पंहिंजो कंहिंजे लाइ लिखी विया आहिनि त केरु पढ़ी करे ऐं असांखे फॉलो कनि या उहो पंहिंजो तबसरो कनि असां जिन किताबनि ते। जीअं त मुस्तफ़ा नाला वरिता हसंदर, शेख अयाज़ आहे, उस्ताद बुखारी जी शाइरी आहे, शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी आहे, केतिरनि ॼणनि असां उन्हनि खे पढ़ी, न सिर्फ़ु असां सिर्फ़ु उन्हनि खे पढ़ूं ऐं उन्हनि जी शाइरी यादि करे एज़ अ कोर्स असां उनखे पंहिंजे ज़हन में रखे छॾियूं, ईअं न आहे। असां उन्हनि खे पढ़ी असां पाण लिखूं, उन्हनि ते पाण असां लिखूं ऐं उन ते रिसर्च करे असां ॿियनि लाइ लिखूं, पुठियां वारनि लाइ, जीअं त उहे हींअर आहिनि कोन दुनिया में, पर उन्हनि जा किताब आहिनि त जिन सां असां किताब पढ़ी ईअं महसूसु कंदा आहियूं त उहे असांजे भरिसां वेठल आहिनि ऐं असां सां ईअं ॻाल्हाए रहिया आहिनि। जी मुस्तफ़ा, आउं ईअं चवंदुसि त जेके नौजवान जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़ो त या त स्टडी सर्कल पाण क़ाइमु कनि पंहिंजे हिसाब सां, त जीअं अॼुकल्ह असांजो सखावत खातो आहे कल्चर, त इहे जेका वॾा वॾा मेला थियनि पिया या किथे उमरकोट में या थरपारकर मिट्टी में, त थियण ई घुरिजे, इन जी जाइ ते थियण ई घुरिजे त हर नंढे वॾे ॻोठ में, हर नंढे वॾे शहर में लाइब्रेरियूं क़ाइमु थियनि। नौजवान लाइ हिकिड़ो वॾो ज़रियो आहे लाइब्रेरी, त
त उहो लाइब्रेरी जदीद लाइब्रेरी ऑनलाइन लाइब्रेरी हुजे जिते इंटरनेट जी सहूलियत मौजूदु हुजे नौजवान चाहे मर्ज़ी पाए किताब पढ़े चाहे किताब उहो इंटरनेट सर्च करे छोकिरनि लाइ उन्हनि में सुठा पोर्शन्स हुजणु खपनि जीअं छोकिरियूं इंस्पायर थियनि लाइब्रेरी में अची पढ़नि छाकाणि त सिंध में जेके बि लाइब्रेरीज़ आहिनि भली तव्हां हितां दाऊदपोटा लाइब्रेरी हलिया वञो तव्हां जेका आहे लाड़काणे जी शाहनवाज़ लाइब्रेरी हलिया वञो ॿियनि शहरनि में जेके लाइब्रेरीज़ आहिनि छोकिरियुनि जो तमामु घटि रेशो थो अचे छो जो हू इनसिक्योर फील थियूं कनि त लाइब्रेरीज़ में अहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ हुजनि जीअं छोकिरियूं बचनि त हिकिड़ो उन सां इंकरेजमेंट पैदा थींदी ॿियनि छोकिरनि लाइ बि उन्हनि में ब्लाइंड सेक्शन्स हुजणु खपनि जेके असांजा पैरालाइज़ माण्हू आहिनि उन्हनि खे फैसिलिटी मिली सघे छो जो पाण सभु बराबरि आहियूं जी सर जीअं त हींअर सिंध हुकूमत जेका आहे उहा 2012 में जेका यूथ पॉलिसी जेका आहे मंज़ूर करे न आहे सघी उहा जेका ड्राफ्ट पेश थियल आहे पर और नौजवाननि जेका यूथ पॉलिसी जेका आहे जंहिं कमु हले पियो त सिंध हुकूमत खे घुरिजे त नौजवान यूथ पॉलिसी में बि इन लिटरेचर खे अदब खे शामिल कनि उन में इहा पॉइंट हिकिड़ी हुजे त हर नंढी लेवल यूसी लेवल ताईं बि हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु थिए हीअ वॾा मेला करण सां कुझु न थींदो थियण ई घुरिजे त उन जाइ ते साॻियूं ख़र्च वारी लाइब्रेरी थी थिए नौजवाननि खे उहे ज़रिया मिलनि उहे चाहे छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि उन्हनि खे उहो माहौल मिले जॾहिं माहौल मिलंदो अॼु नौजवान उन पाणे लाड़ो इवन लाइब्रेरीअ जो त एॾो इम्पैक्ट आहे जेकॾहिं तव्हां दाऊदपोटा लाइब्रेरी ॾिसो त तव्हांखे थर जा ओसे पासे जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू बाक़ाइदा लाइब्रेरी में सिर्फ़ु पढ़ण लाइ उतां शिफ्ट थी ईंदा आहिनि शागिर्द हिते फ्लैटनि ते रहंदा आहिनि सिर्फ़ु हुते सुबुह जो स्टडी करण लाइ लाइब्रेरी में स्टडी करण लाइ ठीकु आहे हा बिल्कुलु पार्क में वेठा हूंदा आहिनि एतिरो इम्पैक्ट आहे इन जेकॾहिं तव्हांखे सुठियूं फैसिलिटीज़ लाइब्रेरीज़ में आहिनि त मुंहिंजो वरी अॼु जे नौजवान खे इहो पैगाम आहे त जेकॾहिं असांजा हुकूमती इदारा या वरी लेवल ते असांजी सपोर्ट नथा करे सघनि त नौजवान पाण हिकिड़ो माहौल क्रिएट कनि पाण जेके नौजवान हमख़्याल जेके आहिनि उहे हिकिड़ो स्टडी सर्कल क़ाइमु कनि जीअं यूनिवर्सिटी जा नौजवान नंढड़ी सतह ताईं त उहे जेके पंहिंजे इलाइक़े खां वठी हर नौजवान पंहिंजे इलाइक़े में 15-20 नौजवान गॾु करे हर हफ़्ते में हिकिड़ो सेक्शन हलाए अदब जे हवाले सां त बि हिकिड़ी वरी चेंज अची सघे थी सही बिल्कुलु वॾी महिरबानी मुस्तफ़ा नौशीन ऐं सजाद तमामु बहितरीनु ॻाल्हियूं कयूं ऐं तमामु ज़हन खोलींदड़ जेके तव्हां पंहिंजा ख़्याल पेश कया ऐं असांजी उमेद इहा ई आहे त जेके बि यंगस्टर्स हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया त उन्हनि खे डेफिनेटली इंस्पायरेशन मिली हूंदी ऐं उहे तव्हांजे आइडियाज़ मां कुझु उन्हनि हासिलु करण जी कोशिशि कई हूंदी व्यूअर्स तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॾिठो सिंधी अदब ॾांहुं नौजवाननि जो जेको घटिजंदड़ रुझान आहे उन हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कईसीं टी नौजवान तमामु बहितरीनु आइडियाज़ ॾिना तमामु इंस्पायरिंग ॻाल्हियूं कयूं तमामु उत्साहींदड़ ॻाल्हियूं कयूं त असांजा जेके यंगस्टर्स आहिनि उहे अदब ॾांहुं वधनि छाकाणि त अदब ई उहा शइ आहे जेका समाज खे सभ खां वधीक मुहज़िब बणाए थो ऐं उन सां असांखे पंहिंजे तारीख़ जी ख़बर पवे थी असांखे पंहिंजे हाल जी ख़बर पवे थी ऐं इन्हनि ॿिन्ही शयुनि खे ॼाण सां असां पंहिंजे मुस्तक़बिल जी परख रखी सघूं था प्रोग्राम जे बारे में का बि राय ॾियणु चाहियो था स्क्रीन ते आयल असांजी ईमेल एड्रेस नोट करे वठो ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए मौज़ूअ ऐं ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदसि तेसिताईं पंहिंजे मेज़बान लतीफ़ गाद खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु